अस्सलाम वालेकुम। दिस इज़ अब्दुल गफ़ार। वेलकम टू कंप्यूटर क्लास। कंप्यूटर क्लास में अॼु जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे प्रिंटर। जीअं त पाण जेके कंप्यूटर जा कंपोनेंट्स आहिनि, पार्ट्स आहिनि, उन्हनि पार्ट्स खे डीपली पढ़ूं पिया ऐं उन्हनि खे सम्झूं पिया त डीपली उन्हनि जा केतिरा जेके आहिनि काइंड्स आहिनि, उन्हनि जा कहिड़ा कम आहिनि। त अॼु जेको असांजो ज़ेरे गौर आहे, जेको ज़ेरे डिस्कस आहे, उहो आहे प्रिंटर। त प्रिंटर जेको आहे उन जा ॿ टाइप्स हूंदा आहिनि। जेके प्रिंटर आहिनि उन जा प्रिंटर जा ॿ टाइप्स हूंदा आहिनि। उहो पहिरियों हूंदो आहे इम्पैक्ट प्रिंटर ऐं ॿियो हूंदो आहे नॉन इम्पैक्ट प्रिंटर। इम्पैक्ट प्रिंटर ऐं नॉन इम्पैक्ट प्रिंटर में फ़र्क़ु इहो आहे त जेके हिकिड़ी ओल्ड टेक्नोलॉजी हुई जंहिंमें तक़रीबन जेके इम्पैक्ट प्रिंटर हुया उहे यूज़ थींदा हुया, पर हाणे जेके डेवलप्ड प्रिंटर आहिनि जेके तक़रीबन मतिलबु स्पीड बि आहे उन्हनि में, ऐं उनखां अलावा ईज़ी टू यूज़ आहिनि। ठीकु आहे, उहे तक़रीबन हाणे यूज़ थियनि पिया, उहे जेके आहिनि नॉन इम्पैक्ट आहिनि। त इन्हनि खे ॾिसणु इम्पैक्ट ऐं नॉन इम्पैक्ट जे विच में कहिड़ो डिफरेंस आहे, उन्हनि जा जेके करैक्टर्स हुया उहे कहिड़ा हुया। त जेके नॉन इम्पैक्ट प्रिंटर्स हुया उहे हिकिड़ो त पहिरियां त उनजी टेक्नोलॉजी जेका हुई उहा ओल्ड हुई, ओल्ड टेक्नोलॉजी में शामिलु हुया। उनखां अलावा इहे पेपर ते इफेक्ट छॾींदा हुया। जॾहिं बि प्रिंट कंदा हुया त प्रिंट ॾींदा हुया त पेपर ते इफेक्ट छॾींदा। इट मीन्स दैट पेपर डैमेज थी वेंदो हुयो ऐं पेपर तक़रीबन जेको आहे उहो कुझु कॾहिं कॾहिं त एतिरे क़द्र त पेपर ते एतिरो असरु थींदो हुओ जो फाटी बि पवंदो हुओ, छो जो उन में मतिलबु घणो उन ते ज़ोर अची वेंदो हुयो उनजे करे। ठीकु आहे, ऐं उहे तक़रीबन जेके हुया उहे करैक्टर प्रिंटर हुया ऐं उनमें लाइन प्रिंटर हुया। उनमें को बि पेज प्रिंटर न हुयो। इट मीन्स दैट उहो कंप्लीट पेज प्रिंट न कंदो हो, उनखे वेट करिणो पवंदो हुयो। सफ़ा स्लो हुया साइज़ में, ऐं उनखे जेके हुता जेके हुनजा लाइन्स हुयूं, करैक्टर्स हुया, उहे तमामु मतिलबु देरि सां प्रिंट थींदा हुया। त उनखां अलावा ही तमामु सस्ता हुया, एतिरा जेके आहिनि महांगा न हुया, सफ़ा सस्ता हुया। ऐं इहे तक़रीबन बुल्क क्वांटिटी में अॼु बि यूज़ थींदा आहिनि। जेके बि तक़रीबन सरकारी इदारा हूंदा आहिनि, जेके फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं कंहिं सरकारी गवर्नमेंट जो एग्ज़ाम्पल ॾिजे त जेका गवर्नमेंट हॉस्पिटल हूंदी आहे उते जेकॾहिं जिथे जेके टेस्ट थींदा आहिनि लैब में, त उते इन लाइ इहो इस्तेमालु थींदो आहे प्रिंटर। छाजे करे जो इहो सस्तो हूंदो आहे ऐं इन में एतिरो घणो ख़र्चु न हूंदो आहे, ऐं इन में बुल्क क्वांटिटी जेको आहे उहा प्रिंट थी सघंदी आहे। उन जा पेज बि सस्ता हूंदा आहिनि। ठीकु आहे, उनखां पोइ आहे त हीउ तमामु घणो इन में जेको आहे नॉइज़ हूंदो आहे, तमामु घणो इन में शोर शराबो हूंदो आहे। इट मीन्स दैट जॾहिं हिते तव्हां प्रिंट कंदो त तव्हांजे पाड़े वारनि खे ख़बर पइजी वेंदी तव्हां प्रिंट कयो आहे, जेकॾहिं तव्हां इहे प्रिंटर ॾिठा हुजनि त। ठीकु आहे, त उनखां पोइ जेको आहे इन जी जेका परफॉर्मेंस आहे उहा सुठी न हूंदी, ऐं उनखां अलावा इन जी क्वालिटी बि सुठी न हूंदी। परफॉर्मेंस त इन्हनि जी सफ़ा वीक हूंदी, छो जो तमामु देरि सां प्रिंट कंदा हुया। उनखां अलावा इन्हनि जी जेका क्वालिटी आहे उहा क्वालिटी बि सुठी न हूंदी। इन्हनि में तक़रीबन जेकॾहिं ॾिठो वञे त उहे इमेज प्रिंट न करे सघंदा हुया, ऐं उहे सिर्फ़ु लेटर ऐं करैक्टर जेके आहिनि उहे प्रिंट कंदा हुया। उनखां बाद में हिननि जी जेका स्पीड हुई उहा त बिल्कुलु स्लो ई हुई, छो जो लाइन प्रिंट कंदा हुया, या त उनखां अलावा कुझु लाइन प्रिंटर्स हिन में आहिनि जेके अॼु हेठि असांजा ज़ेरे गौर आहिनि, ऐं उनखां अलावा या त जेके आहिनि उहे जेके उनजा करैक्टर प्रिंटर हूंदा हुआ। कुझु लाइन प्रिंटर हूंदा हुया, कुझु करैक्टर प्रिंट हुया जेके या त करैक्टर प्रिंट कंदा हुया हिकिड़ो ऐं या त वरी सॼी कंप्लीट लाइन प्रिंट कंदा हुया। ठीकु आहे, उनखां बाद में हीअ जेके आहिनि इहे प्रिंटर कंप्लीट पेज प्रिंट न पिया करे सघनि, ऐं इन्हनि जी जेका मतिलबु परफॉर्मेंस आहे उहा मेजर कई वेंदी हुई CPS में या LPM में। CPS छा आहे? CPS इट मीन्स दैट जेको इन जो यूनिट आहे उहो आहे त करैक्टर पर सेकेंड। CPS करैक्टर्स पर सेकेंड। ठीकु आहे, जेके करैक्टर्स हूंदा हुया, छो जो कुझु जेके हुया करैक्टर्स हुया ऐं कुझु लाइन हुया। जीअं ऑलरेडी मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त करैक्टर्स जेके आहिनि करैक्टर्स पर सेकेंड, ऐं उनखां अलावा ॿियो हुयो जेको LPM छा हुयो? LPM लाइन पर मिनट, छो जो लाइन त हिकिड़े सेकेंड में न पियो प्रिंट करे सघे, इन जे करे जेको हुनजो यूनिट हुयो उनखे मिनट में ॾिनो अथनि, त लाइन पर मिनट। ठीकु आहे, इहे इन जा यूनिट आहिनि। उनखां बाद में जेकॾहिं ॾिठो वञे जेके नॉन इम्पैक्ट प्रिंटर हुया जिन में असांजा अॼुकल्ह यूज़ थियनि पिया जेके लेज़र प्रिंटर आहिनि। ठीकु आहे, जेके लेज़र प्रिंटर अॼुकल्ह यूज़ थियनि पिया उहे उन टेक्नोलॉजी सां तालुक़ु रखनि था। नॉन इम्पैक्ट इहे सेकेंड कैटेगरी में अचनि था। इहे जेका सेकेंड कैटेगरी आहे नॉन इम्पैक्ट प्रिंटर जी, हिन में अचनि था। ठीकु आहे, त इहे जेके आहिनि इहे न्यू टेक्नोलॉजी ते मतिलबु मुबनी हुया, न्यू टेक्नोलॉजी सां वास्तो रखनि पिया, ऐं उनखां अलावा इन्हनि जो पेज ते को बि इफेक्ट न पियो पए। जेकॾहिं तव्हां ॾिसो न, हाणे जेकॾहिं तव्हां लेज़र प्रिंटर में जेकॾहिं तव्हां प्रिंट कंदो
त तव्हांखे उन में ईज़ी प्रिंट मिली वेंदो, जल्दी मिली वेंदो। ऐं उनखां अलावा जेको प्रिंटर आहे लेज़र प्रिंटर आहे उहो का बि पेपर ते को बि इफेक्ट न छॾींदो। इट मीन्स दैट पेपर खे डैमेज न कंदो। उनखां पोइ जेकॾहिं ॾिठो वञे त हीअ तमामु एक्सपेंसिव आहिनि। जेकॾहिं हिनखे कंपेयर कयो वञे इम्पैक्ट प्रिंटर सां कंपेयर कयो वञे त हीअ थोरा महांगा आहिनि। ऐं उनखां बाद में हिननि में साउंड आवाज़ को बि कोन्हे, हिननि में साउंड एतिरो न आहे, ठीकु आहे, नॉइज़ी न आहिनि। जेकॾहिं तव्हां प्रिंट कंदो त कंहिंखे बि तव्हांखे ख़बर न पवंदी, तव्हां सीक्रेटली प्रिंट करे सघो था, ठीकु आहे। ऐं उनखां अलावा हिननि जी जेका क्वालिटी आहे उहा ज़बरदस्त क्वालिटी आहे। ऐं हिन में जेके पेज आहिनि उहे पेज न सॉरी इमेज जेके आहिनि उहे बि हिन में प्रिंट थी सघंदा आहिनि, ठीकु आहे। ऐं उनखां अलावा हीअ फास्ट आहिनि। ऐं हिन जी जेका परफॉर्मेंस आहे उहा मेजर कई वेंदी आहे PPM पेज पर मिनट, PPM पेज पर मिनट, ठीकु आहे। ऐं हिनखे जेको आहे कंप्लीट पेज प्रिंट करण जी सलाहियत हूंदी आहे। हिन लाइन प्रिंट कंदो आहे, न ई वरी करेक्टर प्रिंट कंदो आहे। इट मीन्स दैट एट अ टाइम ही लेज़र टेक्नोलॉजी जो यूज़ कंदो आहे त हीअ एट अ टाइम सॼो कंप्लीट पेज जेको आहे उहो प्रिंट कंदो आहे। हाणे ॾिठा वञे हिते त जेके कुझु हिननि जा आहिनि टाइप्स आहिनि, त जेको इम्पैक्ट प्रिंटर आहिनि उन जा 4 टाइप्स आहिनि, ठीकु आहे। इम्पैक्ट प्रिंटर जा 4 टाइप्स आहिनि। पहिरियों जेको टाइप आहे उहो आहे करेक्टर प्रिंटर, ठीकु आहे, करेक्टर प्रिंटर आहे। ऐं उनखां ॿियो आहे सेकेंड ते जेको आहे उहो आहे लाइन प्रिंटर। ऐं उनखां पोइ टियों जेको आहे उहो आहे डेसीवेल प्रिंटर। ऐं उनखां पोइ चौथों जेको आहे उहो आहे डॉट मैट्रिक्स प्रिंटर। हाणे इन्हनि खे ॾिसण त जेको पहिरियों आहे करेक्टर प्रिंटर, त हीअ जेको हुयो त इट प्रिंट्स हार्ड कॉपी करेक्टर बाय करेक्टर। हीअ जेको आहे करेक्टर बाय करेक्टर प्रिंट कंदो हुयो। इट मीन्स दैट हिकिड़ो करेक्टर प्रिंट कंदो हुयो। ऐं उनखां बाद में हीअ जेको आहे 10 खां 15 करेक्टर पर सेकेंड, 10 खां 15 करेक्टर जेको आहे पर सेकेंड उहो प्रिंट करण जी हिन में सलाहियत हूंदी हुई। उनखां बाद में आहिनि लाइन प्रिंटर। त लाइन प्रिंटर्स जेके हुया दीस प्रिंटर्स कैन प्रिंट 1 कंप्लीट लाइन एट अ टाइम। हीअ जेके प्रिंटर हुया उहे एट अ टाइम सॼी लाइन जेका हूंदी हुई हिकु लाइन उनखे प्रिंट करण जी सलाहियत रखंदा हुया, उनखे हिकु लाइन खे प्रिंट करण जी सलाहियत रखंदा हुया। उनखां अलावा चेन प्रिंटर्स आर द एग्ज़ाम्पल ऑफ इट। हिननि में चेन हिकिड़ी यूज़ थींदी। इट मीन्स दैट हिननि में हिकिड़ी कड़ी हूंदी हुई, चैन हूंदी हुई जेका उहा उनखे यूज़ थींदी, जंहिंजे करे फिरंदा हुया ऐं अॻिते पोइ थी करे ऐं सॼी लाइन प्रिंट कंदा हुया। जेकॾहिं तव्हां ॾिठो हुजे लाइन प्रिंटर त हितां हिन मतिलबु जेकॾहिं असां A to B ॾिसूं, हिते पॉइंट A आहे हिते B आहे, त हितां हीअं सिधा वेंदी हुई, वरी साॻियो ई रिटर्न थींदी हुई वापसि। उन्हनि में हिकिड़ी जेका चेन हूंदी हुई उहा इस्तेमालु थियल हूंदी, ठीकु आहे। उनखां बाद में आहिनि डेसी व्हील प्रिंटर। डेसी व्हील प्रिंटर जेको डेसी आहे उहो हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे फ्लावर, ठीकु आहे, उहो आहे फ्लावर जो एग्ज़ाम्पल आहे। ऐं व्हील त तव्हां ॾिठो हूंदो जेको व्हील जनरली असांजे व्हीकल में यूज़ थींदो आहे उहो व्हील हूंदो आहे। त उन में जेको आहे हीअ हिकिड़ो जेको डेसी व्हील हिननि खे छो नालो ॾिनो वियो, हिनखे इन जे करे नालो ॾिनो वियो त हिन में हिकिड़ो फ्लावर तौर ते जेको आहे फ्लावर वांगुरु हिकिड़ो गुल हुयो। इट मीन्स दैट हिकिड़ो व्हील हुयो जंहिंखे ईअं लाइन्स हुयूं डेसी फ्लावर जे वांगुरु, ठीकु आहे। त हिन में छा हूंदो हुयो, हिन में जेके हीअ लाइन्स आहिनि न, हिन लाइन्स ते करेक्टर प्रिंट थियल हूंदा आहे। इट मीन्स दैट हिन हिकिड़ी लाइन ते हिकिड़ो करेक्टर प्रिंट थियल आहे, ॿी लाइन ते ॿियो करेक्टर प्रिंट थियल आहे, टीं लाइन ते टियों करेक्टर। इट मीन्स दैट हुनजो प्रिंट थियल आहे। पोइ जॾहिं उहे करेक्टर हुन ते पेज ते लॻंदा हुया उहा पोइ प्रिंट कंदा हुया हुन ते, ठीकु आहे। त दिस प्रिंटर हैज़ अ व्हील लाइक डेसी फ्लावर। डेसी फ्लावर जेको हूंदो हुयो हुनजो। ऐं उनखां पोइ ऑन व्हील करेक्टर्स आर फिक्सड। हिन ते करेक्टर फिक्सड थियल हूंदा हुया। इट मीन्स दैट जेके हुनखे प्रिंट करण जी सलाही ॾींदा हुया, प्रिंट कंदा हुया, ठीकु आहे। उनखां बाद में हिन जो जेको लास्ट एग्ज़ाम्पल आहे इम्पैक्ट प्रिंटर जो, उहो आहे डॉट मैट्रिक्स प्रिंटर। डॉट मैट्रिक्स प्रिंटर हिनखे छाजे करे चयो थो वञे, जो ही हिन में हिकिड़ियूं पिन्स हूंदियूं हुयूं जेके डॉट जेकॾहिं तव्हां ॾिठो हुजे हिन में जेके हूंदा आहिनि न, जेकॾहिं हिन में त एतिरा मतिलबु हूंदा आहिनि जो हिनखे ज़ूम करण जी बि ज़रूरत न पवंदी आहे। जेके डॉट मैट्रिक्स प्रिंटर हूंदा आहिनि इहे ई तव्हांखे ख़बर पवंदी त हिन में डॉट जेके आहिनि उहे ज़ाहिर हूंदा आहिनि, ज़ाहिर ज़रूर हूंदा आहिनि, ठीकु आहे। त इट मीन्स दैट जेके डॉट्स हूंदा आहिनि जेकॾहिं प्रिंट कंदासीं न करेक्टर त उहो डॉट्स ते मुबनी हूंदो आहे, मुश्तमिल हूंदो आहे, डॉट्स ते सनडन डॉट्स ते मुश्तमिल हूंदो आहे। उनजे करे हुनखे डॉट मैट्रिक्स प्रिंटर चयो वेंदो आहे। करेक्टर्स एंड इमेज आर फॉर्मेटेड फ्रॉम डॉट। हाणे हिन में जेको आहे डॉट मैट्रिक्स जेके हिननि में सलाहियत न हुई त उहो पेज जेको इमेज आहे उनखे ठीकु तरीक़े सां प्रिंट करे सघनि, पर हीअ जेको डॉट मैट्रिक्स प्रिंटर आहे असां वटि, ठीकु आहे, इन में बहितर सलाहियत हुई ऐं हिन में एतिरी सलाहियत हुई जो हीअ इमेज बि जेको आहे उनखे प्रिंट करे सघे पियो। ऐं हीअ बि इनखे सिर्फ़ु इमेज जेकॾहिं प्रिंट करे सघे पियो त हीअ न आहे त हीअ डेवलप थी वियो, पर हा हिननि खां डेवलप हुयो। ऐं उन में जेको आहे तब हीअ नॉइज़ी हुयो ऐं स्लो हुयो, हिन में आवाज़ु घणो हुयो। ऐं उनखां अलावा हीअ जेका हिन जी प्राइस हुई उहा डिपेंड कंदी हुई DPI ते। DPI छा आहे, DPI हिकिड़ो यूनिट आहे डॉट्स पर इंच। हिन जी जेका सलाहियत हुई, जेका प्रिंट करण जी सलाहियत हुई, उहा मेजर कई वेंदी हुई डॉट्स पर इंच में, जंहिंजी वजह सां हिन जो जेको आहे उहो इट मीन्स दैट प्राइस जेका आहे उहा ॾिठी वेंदी हुई, ठीकु आहे। हाणे हीअ हुयो असांजो पहिरियों काइंड जेको आहे प्रिंटर जो जेको हुयो इम्पैक्ट। हाणे इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में अचूं था
नॉन इम्पैक्ट जेको आहे प्रिंटर उन जा जेके टाइप्स आहिनि उनखे पढ़ूं था। थैंक यू।